अस्सलामुअलैकुम दोस्तों, सिंधी गीतन जी नाले वारी गायणी निघत नाज़ गुलूकारा निघत नाज़ के हवाले से सोशल मीडिया ते एक तूफ़ान बर्पा थियल है। सजी हकीकत तव्हांखे हिन वीडियो में ॿुधाईंदासीं। सब खां पहिरियां जेकॾहिं तव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आया आहियो तो मेहरबानी करे असांजे यूट्यूब चैनल के सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते क्लिक करे ऐं नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। हलूं था पंहिंजे मेन टॉपिक तरफ़। तो सिंध की खूबसूरत ऐं दिलकश अदाउन की मालकिन गुलूकारा निघत नाज़ एक गरीब ख़ानदान से ताल्लुक़ रखे थी। हू कंहिं लुचे लोफर की शायरी भी गायण पसंद नथी करे। घणे क़दर तो हू कंहिं वडेरे ऐं शराबिन के महफ़िल में भी वञण पसंद नथी करे। पोइ तव्हां सोचियो तो अदी निघत नाज़ कंहिं लोफर जे वेझे कीअं वञी सघे थी। निघत नाज़ जो मुड़ुस असलम सोलंकी भी एक बेहतरीन तबीयत जो मालिक है। सोशल मीडिया ते एतरे कदर गालियों थियण बाद भी अदी निघत नाज़ सोशल मीडिया ते अची कंहिंखे गारियों ऐं गलत न ॻाल्हायो, सिर्फ़ तरदीद कई ऐं पंहिंजी तकलीफ़ बयान कई। कल खां वठी फेसबुक ते मुझे लाइ हिकिड़ी फेक न्यूज़ हलाई रहिया आहिनि। अल्लाह उनखे ॾिसे थो। ज़ाहिर आहे मुंहिंजे दिलि मां उन जे लाइ दुआ कोन निकिरंदी ऐं उहो फ़ैसिलो रब ते रखियो। हाणे ही तस्वीर निघत नाज़ जी भी नाहे, पर पोइ भी इन खिलाफ़ गलत गालियों ऐं तनक़ीद करण बस अफ़सोस ही असां अहिड़नि माण्हुनि ते करे सघूं था। निघत नाज़ खे केराइण लाइ नाकाम माण्हुनि जी हिकु नाकाम कोशिश आहे ऐं उहे कॾहिं भी कामयाब कोन थींदा। निघत नाज़ पहिरियां भी इन तरह जे इल्ज़ामनि खां सुरखरू रही ऐं हींअर भी हू सिंधुड़ी ऐं सिंध जी सूंह आहे। जेकॾहिं वीडियो पसंद अचे तो असांजे यूट्यूब चैनल के सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते क्लिक करे ऐं नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। मिलंदासीं कंहिं नई वीडियो में। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।